मलीर जेल जिते कानून जी हिफ़ाज़त थियण घुर्जे हा उते ई कानून खे ललकारियो वियो। लोही दरवाज़नि, उचिन भितियुनि ऐं अहलकारनि जे पहिरनि बावजूद हिकु अहिड़ो ॾोहारी ख़ामोशीअ सां ग़ाइब थी वियो जंहिंजो ज़िक्र दहशत जी अलामत समझो वेंदो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वॉइस सां गॾु आऊं आहियां अली रज़ा मंगी। सैयद ताहिर उर्फ नवीद पोलका उहो जवाबदार जंहिं ते टारगेट किलिंग, अगवा ऐं क़त्ल जहिड़ा संगीन इल्ज़ाम आहिनि, हाणे वरी आज़ादीअ सां घुमण लाइ मैदान में अची वियो आहे। ऐं सवाल सिर्फ़ इहो नाहे त हू भॻो कीअं, सवाल इहो आहे त खेसि भॼायो कंहिं। तक़रीब हलंदड़ हुई, जेल अंदरि रोशनियुनि, महिमाननि ऐं आला अमलदारनि जी आमद सबबि ग़ैर मामूली चुरपुर हुई। IG जेल्स, DIG जेल्स ऐं ॿिया वॾा अमलदार तक़रीब में मसरूफ़ हुआ ऐं उन ई शोर शराबे, महिमाननि जी अचवञ ऐं इंतज़ामी मसरूफ़ियत जे विच में हिकु ख़तरनाक जवाबदार ख़ामोशीअ सां जेल जे दरवाज़नि मां निकिरी वियो। ॼण को क़ैदी न, पर तक़रीब जो को महिमान हुजे। जॾहिं तक़रीब ख़तम थी, क़ैदियुनि जी ॻणप शुरू थी, बैरक नंबर 3 जो दरवाज़ो खोलियो वियो, पर अंदरि हिकु ख़तरनाक ख़ामोशी हुई। नवीद पोलका ग़ाइब हो। नवीद पोलका को आम ॾोहारी न, उहो ई नवीद पोलका आहे जेको शहीद सहाफ़ी वली खान बाबर जे क़त्ल केस में गिरफ़्तार थियो हो। उहो ई केस जंहिं पाकिस्तान जे अदालती ऐं जांच निज़ाम खे बि लोॾे छॾियो हो, जिते हिक पुठियां ॿियो शाहिद क़त्ल थींदो रहियो, पुलिस ऑफिसर मारिया विया, वकील क़त्ल थियो ऐं आख़िरकार सबूतनि जी खोट सबबि पोलका बरी थी वियो। पर ॾोहनि जी दुनिया सां संदसि नातो ख़तम न थियो। गुज़िरियल महीने 27 अप्रैल ते जोहराबाद पुलिस खेसि वापारी रिहान जे अगवा ऐं क़त्ल केस में गिरफ़्तार कयो। मक़तूल जो लाश बि जवाबदार जे निशानदहीअ ते अबुल हसन असफ़ानी रोड जे हिकु फ्लैट मां हथ आयो ऐं हाणे उहो ई जवाबदार जेल जी सख़्त सिक्योरिटी हूंदे बि फ़रार थी वियो। सवाल इहो आहे त छा हिकु हाई प्रोफाइल क़ैदी बिना सहूलियतकारी जे इएं सवलाईअ सां निकिरी सघे थो? अहिड़े जेल मां जिते भारती मुहाणनि समेत सवें परॾेही क़ैदी बि रखियल हुजनि, छा इहा रुॻो ग़िफ़लत आहे या वरी जेल अंदरि मौजूदु कारियुनि रिढुनि जी मुनज़्ज़म रिथाबंदी? मलीर जेल जी सिक्योरिटी ते सवाल अॼु पहिरियों भेरो नाहिनि उथिया। गुज़िरियल साल 2 ऐं 3 जून जे विच वारी राति बि साॻिए ई जेल मां सवें क़ैदी फ़रार थी विया हुआ। ज़िलज़िले जे हल्कनि लोडनि खे जवाज़ बणाए क़ैदियुनि जेल जा दरवाज़ा टोड़े छॾिया हुआ। हिकु क़ैदी मारिजी वियो हो, पर 225 क़ैदी फ़रार थियण में कामयाब थी विया। रिपोर्टनि मूजिबि उन्हनि मां 157 क़ैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो, पर अञा ताईं बि 60 खां वधीक ख़तरनाक ॾोहारी आज़ाद घुमी रहिया आहिनि। ऐं हाणे नवीद पोलका जे फ़रार थियण सां इहो ख़ौफ़ ॿीहर ज़िंदा थी वियो आहे। आला सतही जांच रिपोर्ट में इंकशाफ़ थियो त हेड कांस्टेबल राशिद चिंगारी क़ैदियुनि खे भॼाइण में सहूलियतकार बणियो हो ऐं पोइ पाण बि फ़रार थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर जे हुक्म ते IG जेल्स क़ाज़ी नज़ीर खे हटायो वियो। DIG हसन सहतो ऐं सुप्रीडेंट अरशद हुसैन शाह खे बि मुअत्तल कयो वियो हो, पर लॻे थो त निज़ाम अॼु बि साॻी जाइ ते बीठल आहे। हाणे वरी कुझु नंढनि अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। शाह लतीफ़ थाणे में असिस्टेंट सुप्रीडेंट वहीद हुसैन जे फ़रियाद ते 4 पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। पर सवाल अञा बि साॻियो आहे त छा रुॻो हेठी अमले खे क़ुर्बानी जो बकरो बणाए वॾा ऑफिसर ज़िम्मेवारी खां बची वेंदा? नवीद पोलका जो फ़रार थियणु रुॻो हिकु क़ैदीअ जो फ़रार न, ही सिंध जे जेलनि जी कमज़ोर सिक्योरिटी, अणपूरनि इंतज़ामनि ऐं अंदरूनी मिली भगत जो ज़िंदा सबूत आहे। इहो वाक़ियो ॿुधाए थो त जेकॾहिं जेल अंदरि महिमाननि जे ओट में क़ैदी फ़रार थी सघनि था, त उहे जेल जूं भितियूं, दरवाज़ा ऐं हथियारबंद पहिरा सिर्फ़ ॾेखाव रहिजी विया आहिनि। ही बहस रुॻो सिक्योरिटी जी नाकामी ताईं महदूद न आहे, पर उन जो सिधो संओं वास्तो उन नए क़ानून सां आहे जंहिंखे सिंध प्रिज़न्स एंड करेक्शनल सर्विसिज़ तरमीमी एक्ट 2025 चयो वञे थो। गुज़िरियल साल 4 जून 2025 ते हिकु ऑर्डिनेंस आंदो वियो ऐं पोइ 25 जुलाई 2025 ते सिंध असेंबली मां हिकु बिल बि पास कयो वियो। हिन क़ानून जी सभ खां अहम शिक इहा हुई त हाणे IG जेल ऐं DIG जेल जा उहिदा रुॻो जेल खाते जे कैडर ऑफिसरनि ताईं
महदूद न रहंदा। हुकूमत खे अख्तियार ॾिनो वियो त हू पुलिस सर्विस, इंतज़ामी सर्विस या सूबाई सर्विस जे अमलदारनि खे उन्हनि उहिदनि ते मुक़रर करे सघे थी। हिन तरमीम जो मक़सदु इहो ॿुधायो वियो हो त जेलनि में इंतज़ामी सुधारा आणिबा ऐं सिक्योरिटीअ खे जदीद बणाइबो। इन वक़्तु जेल खाते जी कमांड पुलिस सर्विस जे 20 ग्रेड जे ऑफिसर फिदा हुसैन मस्तोई जे हथ में आहे। जॾहिं ही कानून आंदो वियो हो तॾहिं दलील ॾिनो वियो त पुलिस ऑफिसरनि जी मुक़ररी सां जेलनि जी सिक्योरिटी वधीक मज़बूत थींदी। पर हाणे जॾहिं मलीर जेल मां नवीद मोल्का जहिड़ो ख़तरनाक टारगेट किलर IG जेल्स ऐं DIG जेल्स जे मौजूदगीअ में हिक तक़रीब जो फ़ाइदो वठी फरार थी वञे थो त पोइ हिन नए क़ानून जी अफ़ादियत ते वॾो सवालिया निशान उभिरे थो। हाणे शहर जा माण्हू पुछी रहिया आहिनि, छा पुलिस इन ख़तरनाक टारगेट किलर खे ॿीहर गिरफ़्तार करे सघंदी, या वरी नवीद मोल्का हिकु भेरो ॿीहर कंहिं नई वारदात जे लाइ आज़ाद घुमंदो रहंदो। जेकॾहिं हुकूमत रुॻो मौतली जी रिवायती कार्रवाई ताईं महदूद रही त जेल जा दरवाज़ा ॾोहारियुनि जे फरार थियण जे लाइ ईअं ई खुलियल रहंदा।